المال والبنون زينة الحياة الدنيا माल ऐं पुट दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार जीअं औरत खे गह गटा पाईंदी सुठा कपिड़ा पाईंदी सिंगार कंदी आहे ठहंदी आहे कुंवार खे सिंगारबो आहे उहा ठहंदी आहे पई कुरान शरीफ में अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो कि दुनिया जी ज़िंदगी जो बि सिंगार आहिनि ॿ शयूं हिकिड़ो माल ॿियो पुट माल न हुजे त माण्हू ठोयो आहे पराओ मोहताज हूंदो भटकंदो अचंदो पाई पाई जे लाइ ॿिए जे दर ते मोहताज हूंदो खाधे पीते में लटे कपिड़े में ज़िंदगी गुज़ारण मुश्किल थींदी त जेकॾहिं कुशादगी सां माल मिल्कियत हुजे त दुनिया जी ज़िंदगी सुठी ऐं सुखी गुज़रंदी इन तरह सां औलाद बि दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार आहे हिकिड़े माण्हू वटि घर आहे जाइ आहे बनी आहे मिल्कियत आहे सभु कुझु आहे पर औलाद न आहे त उहो माण्हू उबाण को उदासी हूंदो आहे कि यार मूंखे औलाद कोन्हे मां अकेलो आहियां मुंहिंजी पोयां पुठि पधरी न थींदी मुंहिंजो नसुल जारी न थींदो त औलाद थियण बि अलाह ताला जी वॾी नेमत आहे कुरान शरीफ में रब्बुल आलमीन इन्हनि ॿिन्ही शयुनि खे दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार सॼियो आहे हिकिड़ो माल ॿियो पुट अॻिते रब फरमाए थो वल बाक़ियातु सालिहात पर बाक़ी रहण वारियूं शयूं अॻिते जे लाइ कमु अचण वारियूं शयूं सालिह अमल माल दुनिया जी ज़िंदगी में फ़ाइदो ॾींदो औलाद दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार हूंदो पर बका न आहे न माल खे बका आहे न औलाद खे बका बका वारी शइ जेका अॻिते फ़ाइदो ॾिए उहे आहिनि सालिह अमल जेकी सालिह अमल इंसान करे थो इन्हनि जो फ़ाइदो दुनिया जी ज़िंदगी में मिलंदो क़ब्र में मिलंदो क़यामत में मिलंदो जन्नत ताईं इहो नफ़ो वठी सुठनि अमलनि जो फ़ाइदो एतिरो बक़ादार आहे जो जन्नत में वञी पहुचाए ऐं अल्लाह जी ज़ात वटि बि जेकॾहिं असांजे लाइ का भली शइ आहे इंसान जे हक़ में अल्लाह वटि का भली शइ आहे उहे सालिह अमल ऐं जंहिं शइ जूं उमेद रखिजे अॻिते जी आस रखिजे तॾहिं मूंखे फ़ाइदो थींदो उहे अमल सालिह सम्झो था हाणे जेकॾहिं असां वटि माल दौलत जा अंबार थी वञनि केतिरा बि असां बादशाह खणी बणिजी वञूं पर इहे शयूं जेके आहिनि से असांखे अॻिते कमु कोन ईंदियूं सम्झो था कुरान शरीफ में अल्लाह ने फरमाया अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया माल ऐं पुट ये दुनिया जी ज़िंदगी जो हिन जहान वारी ज़िंदगी जो सिंगार ज़रूर आहिनि पर वल बाक़ियातु सालिहात बाक़ी रहण वारियूं शयूं जेके आहिनि
ये साले अमल है। खैरुन इंद रब्बिक सवाबा, अल्लाह वटि जन शयुनि जो सवाब तलब कजे त भलियूं शयूं जेके सवाब ॾियारण वारियूं आहिनि से सालिह व खैरुन अमला। ऐं जंहिंमो डिघी उमेद रखिजे, आस रखिजे त अॻिते मूंखे भलाई नसीब थींदी, जंहिंमें आस ऐं उमेद रखिजे त उहे माल में आस नथी रखी सघिजे, पुटनि में बि आस अॻिते जी नथी रखी सघिजे। अॻिते जी आस भलाई जी जे रखे सघिजे थी त छा में साले इहा अजीब ॻाल्हि आहे जेका क़ुर शरीफ़ में अलाह से बयानु फरमाई। वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला। जेका शइ अल्लाह वटि तव्हांजे हक़ में भली आहे उहा शइ तव्हांजा साले अमल। जंहिं शइ मां तव्हां अॻिते जी आस रखे सघो, उमेद रखे सघो, चङाई जी तव्हां तवक्का रखे सघो त इहा मूंखे अॻिते फ़ाइदो ॾींदी, उहा साले अमल। पुटनि मूं असां अदमियत खणी दुनिया जी आस रखंदासीं त मां कुराड़ो थींदुसि, मूंखे पुटु कमाए खाराईंदो या कुराड़ में मुंहिंजो सहारो थींदो। सो बि हिन दौर में त अहिड़ा औलाद रहियो ई कोन्हे जेको पीउ जो सहारो थिए। जेके औलादनि वारा आहिनि उन्हनि खां पुछी ॾिसो, जेके हिते ई फ़ाइदो कोन था ॾियनि से हुते वरी कहिड़ो फ़ाइदो ॾींदा। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े माण्हू खे ॾिठो, ॿारड़ो नंढड़ो हुजेसि, कुल्हे ते खयूं पियो वञे। ॿारड़े खे पुटड़े खे कुल्हे ते खयूं। हज़रत अबू हुरैरे पुछियुसि त इहो केरु आहे, कंहिंखे खयूं थो वञे? के मुंहिंजो बच्चो आहे, पुटड़ो। हज़रत अबू हुरैरे फरमायुसि इन मात अहज़नक व इन अहया अफ्तनक। जंहिंखे कुल्हे ते खयूं थो वञी, जे मरी वियो त तोखे ग़मज़दा छॾे वेंदो, जे जेरो रहियो त तोखे आज़माइशनि में विझंदो। मरी वियो औलाद त ॾुख आहे, दर्द आहे, बच्चो गुज़ारे वञणु दिलि जो सदमो आहे। पर जे जेरो आहे न, मरी वियो हिकिड़ो ॾुख आहे त मरी वियो, जुदा थी वियो। पर जेरो आहे त उन जा रोज़ समय, उन जा फरमाइशूं, अंगल आरा, उन जूं पंहिंजो माण्हू जे लाइ आज़माइशूं औलाद जूं रोज़ नित नयूं। मिसाल, औलाद जीअं थींदो उनजो लटो खपे, कपिड़ो खपे। पहिरीं त रुॻे पंहिंजो सिर जी हुई न, वरी ज़ाल परिणियो, वरी ज़ाल जो फ़िक्रु थियो त हिनखे बि ॾियणो आहे। उहा बि छिकींदी, नट छिकींदी त मूंखे हीअ शइ खपे, हीअ शइ खपे। वरी जे औलाद थी पियो त उन्हनि जूं ज़रूरतूं, लटा, कपिड़ा, स्कूल, पढ़ाई, किताब, ईदूं, बरातूं, इन्हनि जो सॼो इंतज़ाम पीउ खे करिणो आहे। ॿार त उहो बादशाह आहे, पियो नचंदो टपंदो वधंदो, उनखे कहिड़ी ख़बर त ख़र्चु मुंहिंजो कीअं थो थिए, केरु थो करे। पीउ वीचारो पिनंदो त बि पुट खे पूरत ज़रूरु करे ॾियणी अथसि, छा बि थी पवे पर उनखे पूरत करे ॾियणी आहे। ज़ाल थोरी पुछंदी त तूं ग़रीब आहीं या तूं बेरोज़गार आहीं या लॉकडाउन लॻो पियो आहे, कोरोना थी वई आहे, चवंदी मूंखे त सामान ॾे न। ज़ाल कोन पुछंदी त लॉकडाउन आहे, सम्झो था। पुट कोन पुछंदा त तूं हाणे बेरोज़गार आहीं या दुकान बंदि पियो आहे, चवंदो मूंखे ख़र्ची खपे, मूंखे हीअ ज़रूरत खपे, मूंखे मोबाइल वठी ॾे। हुते मदीने शरीफ़ में हुयो त हिकिड़ो माण्हू पियो चए त मूंखे ज़ाल फ़ोन कई आहे, चई पंहिंजो मदीने शरीफ़ चूं मेरे वास्ते मेंह गिधी आई, मदीने दी मेंह दा खीर पीसा। हाणे
मदीने मां में अचे तो ये खीर पिए इमे ते को आख्या में को घिन जुल मदीने ते न गिन गई पर हाणे मेरी फरमाइश मनी जरूर मनी काबे दा कसम है मेरी फरमाइश मनी मेरे वास्ते में दिया मदीने ते खीर पी हाणे मदीने में मैं चनी कोन थी गयूं आहिनि सऊदी अरब में गऊं आहिनि पर मैं हूं मुंह अञा ताईं कोन ॾिठियो आहे थी सघे थो किथे हुजनि सो हाणे इहे मायूं त फरमाइशूं कंदियूं न औलाद पंहिंजा आंगल कंदो नंढो आहे त हुनजे लटो कपिड़ो साईं मुंहिंजा हुनजे लाइ स्कूल जो ख़र्चु किताब कड़ा फीयूं बीमारी बड़ी थी वई हुनजी दवा दरमल इलाज इहो वरी जेॾी महिल वॾो थियो त हाणे शादी करा बाबा मूंखे परणाए वरी वञी हथ रखंदो अहिड़ी छोरीअ जे मथां जिथे न वस हले न चार मूंखे इहा फलाणी छोरी वठी वे अरे बाबा हे पंहिंजनि में हे छोकिरियूं आहिनि सोटियूं आहिनि मासातियूं आहिनि हे की न ओ या कॉलेज वारी छोरी खपे हाणे पीउ वीचारो मजबूर आहे मूंखे ॾे न त बसि मां घर छॾियूं थो वञे इन काछे ॾे हूंदा हुआसीं फ़क़ीर वीचारो गुज़ारे वियो काछे जो सफ़र फ़क़ीर साईं जो नालो रखियो अब्दुल कादिर हुनजो वरी छोकिरो हूंदो वीचारे आट निज़ामदीन नालो हूंदुसि पोइ पीउ खे चए त अॼु में को कुकड़ खवा न त खपड़ हूंदो हुओसीं मैं खपड़ ते चढ़ी त भुल थो चए कुकड़ खारा न त मां खपड़ थो चढ़ी भुल थो चए अरे बाबा कुकड़ हींअर किथां अचे किथां तोखे कुकड़ खाराई चढ़ियो वञे उन ते खपड़ ते चढ़े हाणे पीउ वीचारो मजबूर मिज़ाज तुंहिंजे पुल ॾींदो टंग भॼेसि पाण भॼेसि वरी आज़ार में पीउ ओ जेको हज़रत अबू हुरैरा साईं फरमायो हुनखे इन मां त अहज़नक जे इहो ॿारड़ो मरी वियो त तोखे ॾुखारो करे विझंदो वही न हया अफ़तनक जे जेरो रहियो त तोखे परखा में आज़माइश में विझंदो हाणे औलाद जूं जी ज़िंदगी वॾी जमा रजे रब बचनि खे अलाह साईं ख़ुशि करे न पर आज़माइश त आहे न उन जूं शादियूं उन्हनि जा पंहिंजो ॾाज ॾावण ख़र्च पका उन्हनि जो सॼो इंतज़ाम करिणो पवे थो त इहे माल ऐं पुट सींगार त आहिनि पर उन जूं वरी पंहिंजो घुर्जूं ज़रूरतूं इम्तिहान बि वॾा आहिनि पर क़ुर फरमाए थो वल बाक़ियातु सालिहात बाक़ी रहण वारियूं शयूं जेके आहिनि इहे छा आहिनि सालिहात खैरुन इंद रब्बिक सवाब तुंहिंजे रब वटि सवाब जे हासिल करण जे लाइ इहे शयूं भलियूं आहिनि जेके सालिह अमल उहे खैरुन अमल आहे ऐं जंहिंमें आस उमेद रखिजे उहे भली शइ जंहिंजी अॻिते जी उमेद रखिजे से छा आहिनि सालिह हाणे माण्हू अमलनि सालिहनि खे घटि था विचड़नि पैसे जी त वॾी लोरी लॻल आहे औलाद जी बि वॾी तांग आहे त औलाद थिए अलाह साईं जल शानू चल दुनिया जी दौलत बि एतिरी ॾिए जो कंहिंजा मुहताज न थिए औलाद रब ॾिए त सालिह ॾिए फर्मा बरदार ॾिए अखियुनि जो ठार बाक़ी असुल असांजी दौलत अथव सालिह नमाज़ पढ़ो ज़िक्र कयो क़ुर जी तिलावत कयो साईं मुंहिंजा 15 शबान अचे थी या मल्हाए ॾेखारियो रमज़ान अचे थो पियो उन रमज़ान खे मल्हाए ॾेखारियो अलाह ताला जल शान जी बंदगी कयो त इहा शइ आहे जंहिंमें आस रखिजे थी अॻिते जी फ़ाइदे भलाई अलाह ताला जल शान असांखे सालिह अमलनि जी